परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हिन वक़्ति पाकिस्तान में बोर वारी सूरतहाल आहे जेका तारीख़ में कॾहिं बि नाहे ॾिठी वई। बरसातनि सबबि जेका तबाही थी आहे उन जी बहाली में वक़्तु लॻी सघे थो। परडेही ख़ानगी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे परडेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त जॾहिं बरसातूं ख़त्म थियूं उन खां पोइ 100 किलोमीटर ताईं ढंढ ठही वई जंहिंखे सैटेलाइट ज़रिए आसमान तां ॾिसी सघिजे थो। हुन चयो त हिन वक़्ति सिंध बलोचिस्तान ऐं ॾखण पंजाब जा केतिरा ई इलाइक़ा पाणी में बुॾल आहिनि। ॿोॾि वारो पाणी समुंड में वञी रहियो आहे जॾहिं त हिन वक़्ति बि केतिरा ई एकड़ पाणी बीठल आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त ॿोॾि सबबि 1500 माण्हू फौत थी चुका आहिनि। 3 करोड़ 30 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। ईंदड़ वक़्त में 6 लख औरतूं ॿारनि खे जनम ॾेई सघनि थियूं जॾहिं त पाणी सां लाॻापियल बीमारियूं मुंहुं कढी सघनि था। हुन जो चवणु आहे त भारत पंहिंजी अक़लियतनि सां माटेली माउ वारो सलूक करे रहियो आहे। भारत जम्मू कश्मीर में अक्सरियत खे अक़लियत में तब्दील करे छॾियो आहे। भारत खे कश्मीर तां जबर घटि करणु घुर्जे जंहिं बाद ई भारत सां ॻाल्हियूं थी सघनि थियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त ॿोॾि सबबि पाकिस्तान जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे। आलमी बिरादरी खे घुर्जे त पाकिस्तान जी मदद लाइ आॾो अचे।